नंढड़ी साई खां पोइ गॾु आहियूं सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो में असांजी गुफ़्तगू जो महवर ऐं मर्कज़ जो ॿार ऐं ॾाहप जो ही दौरु हथरादू ॾाहप जो ही दौरु ऐं गुफ़्तगू में शरीक असांजा ॿई वॾा स्कॉलर प्रोफेसर नूर अहमद जंजी साहब ऐं डॉक्टर कदीर कांधड़ो साहब। डॉक्टर कदीर कांधड़ो साहब खां हाणे आउं पुछणु चाहींदुसि त अॼु जो जेको पीउ आहे या अॼु जी जेका माउ आहे उहा ॿार खे कहिड़े नमूने पंहिंजो करे सघे थी। अलाए छो जीअं डॉक्टर साहब चयो, प्रोफेसर साहब चयो त ॿारु नाफ़रमान कोन थो थिए, ॿारु पंहिंजो फ़रमान थो हलाए। जॾहिं हू पंहिंजो फ़रमान हलाईंदो त पीउ जी नज़र में हू शायदि नाफ़रमान हुजे, माउ जी नज़र में शायदि उहो नाफ़रमान हुजे, पर हक़ीक़त में वाक़ई आउं बि इन ॻाल्हि खे मञां थो त ॿारु नाफ़रमान कोन्हे, हू पंहिंजी ॻाल्हि मञाए थो। त ॿार जी ॻाल्हि पीउ ऐं माउ जी साॻी ॻाल्हि छा थी सघे थी, या ॿार ऐं पीउ ऐं माउ जे विच में जेका विथी आहे उहा कहिड़े तरीक़े सां ख़तमु थी सघे थी? डॉक्टर साहब, ॿारु अॼुकल्ह जो जेको जदीद दौरु आहे इन में ॿारु जेको आहे सो जॾहिं साइंस खां सुवालु पुछे थो, आईए खां जेको हुनजो सुवालु आहे या कहिड़ो बि हुनजो लेसन आहे, हुनखे जॾहिं को सुवालु नथो सम्झ में अचे त पोइ हू अचे पहिरियों पंहिंजे माउ खां पुछंदो आहे, उनखे न ईंदुसि त वरी पीउ खां पुछंदो। अॼुकल्ह ॿारु न पीउ खां थो सुवालु पुछे न माउ खां थो पुछे। ख़ुदि मुंहिंजे घर में मोबाइल आहे, को कापीअ में कोई स्पेलिंग एरर थींदी या कहिड़ो बि मसइलो थींदो त सिधो सो आईए खां सुवालु पुछी सिधो फेयर कापी करे ॿारु अची असांजे ॾाढो पेश थो करे, यानी पंहिंजी हलाए थो। ऐं उन खां अलावा इहा माना सुठी ॻाल्हि आहे त जेको ॿारु माना प्राइमरी में बि IQ इस्तेमालु करे ऐं पंहिंजा फेयर कापी ठाहे थो वञे त इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी रहियो सुवाल इहो नाफ़रमानी जो, उन में असांजे मुआशिरे जे में जेको आहे बिगाड़ आहे त असांजा जेके शहर आहिनि, जीअं नंढा शहर आहिनि या ॿाराड़ी आहिनि, उन में अञा ताईं VCR कल्चर लॻो पियो आहे। ॿारु स्कूल में मोटी ईंदो निकितो उतां जो असरु ज़रूरु वठंदो, त उन मामले में ॿार खे पोइ बि उतां जो ॿारु या ॿाराड़ी जो ॿारु आहे, जेकॾहिं CSS PCS जा इम्तिहान था थियनि त उतां जो जेको ॿाराड़ी जो ॿारु आहे उहो शहर जे ॿार खे बीट करे थो वञे। ऐं जेका परसेंटेज अचे थी उन में बि ॿाराड़ी ॿार जी 80-85 ते था खणनि त हुते 50-60 ते खणनि था। इन में इहो थियो त जेको असांजे सिंध जो ॿारु आहे उहो हथरादू ॾाप खे इस्तेमालु करे थो, प्राइमरी लेवल खां शुरू थो करे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी तव्हांजो इहो सुवालु त नाफ़रमानी ईअं थी त पुराणे दौर में ॿारु जेको चवणु कंदो पीउ माउ खां पुछी करे उहो चवंदो, हाणे ॿारु उहो पीउ माउ खां घटि थो पुछे पर कंप्यूटर खां थो पुछे। इन में इहो माना महसूसु थिए थो त ॿारु जेको आहे सो सुठे तरफ़ वञी रहियो आहे। ऐं हीअ जेका हथरादू ॾाप आहे या जेका इंटरनेशनल जेको आहे सो हिन सिनारो जुड़ियो आहे, इन में जेको आहे सो जेको हथरादू ॾाप चइजे या साईं जजी साहिबु चयो त इहो जेको आहे सो अञा त हर शइ पाण ॿुधाईंदी। त इन में इहो महसूसु थियो त असांखे घुरिजे त असां पंहिंजे ॿारनि खे घर खां वठी जेको आहे सुठी परवरिश कयूं ऐं उनखे जेको आहे फुल उहो माहौल ॾियूं त जीअं हू अॻिते निकिरी सघे ऐं दुनिया जे क़ौमुनि सां मुक़ाबिलो करे सघे। जी साईं जंजी साहिब खां हिन साॻे ई मौज़ू ते ॻाल्हाइणु ॿुधंदासीं त हुननि जो छा रायो आहे? हा, उन ते मूंखे जीअं पाण गुफ़्तगू की कदीर बि ॻाल्हियूं कयूं, तव्हां पुछियो, मूं बि ॻाल्हियूं कयूं, त हाणे आहे हुनजो मसइले जो हल आख़िर छा हुजे, कीअं असीं कयूं, त असांखे हल ॾांहुं वधणु खपे, हल ते सोचणु खपे। हल इहो आहे त इल्म शुरू कीअं थिया उनजे तारीख़ तव्हां पढ़ंदो ॾिसंदो, माण्हुनि जी जेका बि तरबियत हेसि ताईं या सिख्या थी आहे, समूरा इल्म फ़लसफ़े खां शुरू थिया आहिनि। ऐं फ़लसफ़ो इल्म सां इश्क़ जो नालो आहे ऐं फ़लसफ़ो तव्हांखे सुवाल करणु सेखारे थो। हिन वक़्तु मशीनुनि असांखां उहे सुवाल फुरे छॾिया आहिनि जेके सुवाल असांजे रूह में उथनि था, जेके असांजे दिलि में उथनि था, जेके असांजे अंदर में उथनि था। असां वटि सुवाल त असां करे सघूं था, पर सुवाल असांजा ॾाढा क्लोज़ एंडेड आहिनि। असांजे सभिनी ॾाहनि खे, चाहे उहे कंप्यूटर जा ॾाह हुजनि, इन इंटेलिजेंस जा ॾाह हुजनि, ॿियनि कमनि जा ॾाह हुजनि, सॉफ्टवेयर जा ॾाह हुजनि या ॿोलीअ जा ॾाह हुजनि, उन्हनि खे हिन ॿार खे मुनासिबु बरमहल सुवाल करणु सेखारणु अचणु घुरिजे त जीअं हू उन सुवालनि जे मोट में जेका हुनखे शइ मिले उहा बहितरु हुजे। ॿार जी सुवाल करण जी कैपेसिटी खे असांखे फोकस करिणो आहे, बहितरु बणाइणी आहे, जीअं इहे रिश्ता बि सवला बहाल रहनि,
ॿार जो रिश्तो बजाए मशीन सां थियण जे इंसानी रिश्तो रहे, उन माउ सां रहे, उन पीउ सां रहे, या सॼे मुआशिरे सां, या इवन नेचर सां रहे। छाकाणि त हीउ रिश्तो अॼु इंसाननि सां कटिजे थो, सुभाणे जे सॼी नेचर सां कटिबो त उहो माण्हू लाइ हिकिड़ो डिज़ास्टर थींदो, ऐं डिज़ास्टर न थियणु खपे। उन डिज़ास्टर खां बचण लाइ सुवाल असांखे सेखारीनि था। माण्हू जॾहिं अखियूं हणी काइनात ॾांहुं, सॼी काइनात जो ॿारु मतिलबु सिखणु लॻे थो, जेका उहा माउ जी आखाणी हुई, चंड में बीठल घेटे वारी औरत चरखो हलाईंदी, अर्ट हलाईंदी नज़र ईंदी त ॿारु काइनात जे बारे में सुवाल कंदो हो। हींअर ॿार खे सफ़ा इंट्रोवर्ट दाख़िलियत पसंदि कयो वियो आहे। उन जे ज़हन खे खोलण लाइ उनखे सुवाल करणु सेखारिया वञनि त जीअं को असीं हल ॻोल्हे सघूं। महिरबानी। तमामु ख़ूबसूरत। ऐं हक़ीक़त में असां ॿार खे सवाल करणु सेखारियूं। ॿारु सवाल फितरी तौरु कंदो आहे। ऐं असांजे घरनि में तव्हां इहा शइ ॾिठी हूंदी त एसी ताईं जो ॼण त वालिदैन बेज़ार थी था पवनि, ॿार एतिरा सवाल कनि था। असां जेकॾहिं उन्हनि जे सवालनि जा जवाब न ॾिना या उन्हनि जे सवालनि खे अहमियत न ॾिनी तो मजबूर थी उहे साॻा सवाल कंप्यूटर खां कंदो। पोइ कंप्यूटर उनखे जेके बि जवाब ॾिना हू उन्हनि खे सच सम्झंदो। बहितर ईअं थींदो त उन्हनि सवालनि जा जवाब जे असांखे अचनि था त असां ॾियूं, जे नथा अचनि त कंहिंखां पुछी ॾियूं। पर ॿार जे सवाल करण जी आदत खे असां निंदियूं न, बल्कि उनखे साराहियूं। असांखे खपे त असां उन्हनि जा उन्हनि जी सवालनि जी अहमियत मञूं ऐं अॼु जे ॿार जी अहमियत मञूं। जेकॾहिं असां अॼु जे ॿार जी अहमियत मञी त सुभाणे जो ॿारु हिन पूरी फितरत जी बि अहमियत मञींदो, हिन धरती जी अहमियत मञींदो ऐं हिन ॿोली जी अहमियत मञींदो। ऐं हिकु दफ़ो ॿीहर थोराइतो आहियां प्रोफेसर नूर अहमद जंजी साहिब जो, डॉक्टर कदीर कांदड़े साहिब जिन जो, जिन असांखे वक़्तु ॾिनो ऐं असां हीअ गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं रखी। यकीनन इहा गुफ़्तगू तव्हांजे कम जी हूंदी। लतीफ़ साईं जे हिकु बैत सां हिन गुफ़्तगू जी पुॼाणी करियूं था। लतीफ़ साईं चए थो त ॿोली बुझारत जोगियां संधी ज़ात जी। ॿोली बुझारत जोगियां संधी ज़ात जी, ॾोरण घणो ॾाखड़ो हलण में हैरत। अजब इबादत पह परूड़न इन जो। सदाईं गॾु।